के प्रतीक देवदास जड़ो मञींदो आहियां। भूरी सिंधीअ जी अलामत आहे। भूरीअ ते घणो कुझु प्रोफेसर नामदेव ताराचंदाणी ॻाल्हायो, जेठे लालवाणी बि ॻाल्हायो, पर बावजूद हुनजे मां हुनजो हिकु अलॻि एस्पेक्ट ॿुधायां थो त भूरी सिंधियत जो रूप आहे। सिंधियुनि जी ख़ुदगारी, मेहनत कशी, कंहिंजे साम्हूं हथ न फैलाइण जी रत में दौड़ंदा खूबी ऐं अंदर जी सूंहं भूरीअ जे किरदार में शामिल, सभु जा सभु। भूरी सिंधी जातीअ जी एर्जी आहे। असां अदीबनि खे इन तरफ़ थोरी कोशिश करणु घुर्जे। भूरीअ खे ज़रूर देवदास जहिड़ी पायदारी मिली वेंदी। उन सां गॾु आज़ाद नज़म अदब लतीफ़ आहे ऐं उगाव में सिर्फ़ु आज़ाद नज़म ऐं अदब लतीफ़ आहे। इन चवण में बिल्कुलु वधाउ नथो नज़र अचे त सुंदरीअ कथा साहित्य सां गॾु शाइरीअ सां बि ख़ूब निभायो आहे। पंहिंजे शाइरी जहिड़ी आहे। हिकिड़ो शेर मां चवंदुसि, वही रात गुज़री वही ख़त्म थी बाट, ॾीओ हर किरण में विहारे छॾियोसीं। हाणे हिते हिकु नई ॻाल्हि था थिए। ॾीए में किरणो थींदो आहे, इहा सहज हक़ीक़त आहे, पर शाइरा जी कल्पना उन हक़ीक़त खे उल्टो करे थी छॾे ऐं किरणे में ॾीओ थी ॾियारे।